सेवण में पीअण जे पानी जी शदीद खोट खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे म्यूनिसिपल कमेटी जे मेन गेट आॾो धरणो हंयो वियो। यूनाइटेड पार्टी जे कारकुननि पारां गुलाम शबीर बुर्ड़ो, अस्कर सोलंकी, अली नवाज़ रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में न्यू बस स्टॉप खां एहतजाजी मुज़ाहिरो करे म्यूनिसिपल कमेटी जे मेन गेट आॾो निटहण उस में धरणो हणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि इल्ज़ाम हणंदे चयो त पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली ऐं करप्ट इंजीनियर जे करे सहवण तालुके जा समूरा आरओ प्लांट बंदि पियल आहिनि, जॾहिं त वाटर सप्लाई जे ज़रिए शहरियुनि खे मिलंदड़ पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो आहे। हुननि वधीक चयो त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पीअण जो पाणी न मिलण करे शहरी पैसनि एवज़ पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि, जॾहिं त ग़रीब माण्हू पाणी जे फुड़े फुड़े लाइ तड़पी रहिया आहिनि, पर को बि दाहूं ऐं कूकूं ॿुधण वारो कोन्हे। हुननि चीफ जस्टिस, सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त पाणी जी हथरादू खोट पैदा करण जो नोटिस वठी शहरियुनि खे पीअण जो पाणी फ़राहम कयो वञे।